नाज़रीन, हिंगोर जो अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त हिंगोर नो लॻ ॻोठ मंगलो बाट में पुलिस जी चढ़ाई, औरतनि मर्दनि ॿारनि ते पुलिस जो वेछाणू तशदद। हिकु पीरसन औरत धिया पुलिस जे तशदद सबबि बेहोश। पुलिस हिकु औरत सफ़िया खे पुलिस पुण खणी वई। ॿिए तरफ़ सिंधड़ी थाणे जे SHO राब्तो करण ते ॿुधायो त सफ़िया जी माउ जी फ़रियाद छोकिरीअ खे बाज़ियाब करायो आहे, जॾहिं त जंहिंखे वूमेन थाणे ते रखियो वियो आहे उनखे सुभाणे अदालत सगोरी में पेश कयो वेंदो। रिपोर्टर सुफ़ी मावंद सनोड़ियो, ब्यूरो चीफ मिठी थरपाकर।